जी तशरीह कंहिं साहिब जो इशारो आहे त क़बूलियत जी इहा माना आहे त अल्लाह जी दावत खे पंहिंजे बातुनी इसरारनि सां क़बूल करियो, छाकाणि त नफ़्स जी ज़िंदगी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी में आहे, पर दिल व जान जी हयाती ग़ैबी तजल्लियुनि जे मुशाहिदे ते मौक़ूफ़ आहे। हज़रत इब्न अत्तार रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त क़बूलियत जूं 4 सूरतूं आहिनि। नंबर 1 तौहीद जी क़बूलियत, नंबर 2 तहक़ीक़ जी क़बूलियत, नंबर 3 सुपुर्दगीअ जी क़बूलियत, नंबर 4 क़बूलियत अल तक़रीब, क़बूलियत ऐं क़बूल करण ऐं ॿुधण जे ज़ौक़ ते आहे ऐं ॿुधण जे ज़ौक़ जो दारोमदार सम्झ ऐं अकुल ते आहे। सम्झ ऐं अकुल वरी गुफ़्तगू जे दर्जनि क़िस्मनि जे सुञाणण सां हासिलु थिए थी। जीअं गुफ़्तगू जा तरीक़ा ग़ैर महदूद आहिनि, इन करे सम्झ ऐं अकुल जे तरीक़नि खे महदूद नथो करे सघिजे। जीअं अल्लाह ताला फरमायो आहे, ऐं पैगंबर चओ त अगरि मुंहिंजे परवरदिगार जे कलाम खे लिखण लाइ सॼो समुंड मस ठाही वञे त बि रब जो कलाम ख़तमु थियण खां अॻु समुंड ख़ुश्क थी वेंदो। यानी क़ुर शरीफ़ जे हर हिकु अखर जी तशरीह खां अॻु समुंड बि ख़ुश्क थी वेंदो। तंहिं करे जेकॾहिं अल्लाह साईंअ जी तौहीद जो लिहाज़ रखियो वञे त पोइ सभु कलाम हिकु ई अखर सम्झियो वेंदो, पर जेकॾहिं संदसि इल्मु अज़ली जी वुसअत जे लिहाज़ कयो वञे त पोइ संदसि हिकु अखर बि केतिरनि ई जुमलनि जो मजमूओ हूंदो। शेख अबू मुजीब सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैह हीअ हदीस बयानु फरमाई त क़ुर शरीफ़ जी हर आयत जा ज़ाहिरी ऐं बातनी हिसा थींदा आहिनि। हर हर्फ़ जी हिकु हद ऐं हर हद जो हिकु मुतालियो हूंदो आहे। अर्ज़ु कयो वियो त साईं मुतालियो छा आहे? पाण जवाबु ॾिनऊं, मुतालियो उहा शइ आहे जंहिंजे बुनियाद ते का जमात अमल अख़्तियार करे। अबू उबैद फरमाए थो त इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह इहा सम्झाणी अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कौल मां हासिलु कई आहे, छाकाणि त मूं ताईं मुंहिंजे शेखनि जी सनद सां हीअ हदीस पहुती आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त को बि हरफ़ या का बि आयत अहिड़ी न आहे जंहिं ते क़ौम अमल न कयो हुजे या अॻिते हली का ॿी जमात उन ते अमल न करे। तंहिं करे मुतालिया हिकु मुनारो आहे जंहिं ते माण्हू पंहिंजे इल्म जे वसीले सां चढ़नि था। इहा दरअसल सम्झ ऐं अकुल जी सलाहियत आहे जंहिं ज़रिए अल्लाह साईं हर उन ई इंसान जी दिलि खोले थो जंहिंखे पंहिंजो नूर अता करिणो हूंदो अथसि। सुभान अल्लाह।